नाज़िर दादू जे मॉडल ट्रायल कोर्ट में उमरबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। इल्ज़ाम में ठाहियल पीपी एमपीए सरदार खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। रावाए सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे दादू मां मेरान टीवी जो रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दादू कोर्ट में, जिथे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु उमरबाब चांडियो जी जेकी 3 गर्भाती हुआ उन्हनि जो केस जेको हो अॼु मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उनजी ॿुधणी हुई। पर उहा जेका ॿुधणी आहे उहा वकीलनि जे कन्वेंशन हुअण जे करे उहा ॿुधणी जेको आहे सो मुलतवी कई वई आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे इल्ज़ाम हेठि आयल जेकी धुर आहे, जंहिंमें एमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो समेत जेकी ॿी जवाबदार जेका ॿिया आहिनि उहे अदालत में अॼु पेश थिया। पर जेका फ़िरियादी धुर हुई उहा अॼु अदालत में न पहुती आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अदालत ज़राए मां मालूम थियो आहे त अॼु अदालत पारां वकील जे पेश न थियण ते बरहमी जो इज़हार कयो वियो आहे ऐं इहो इम्कान ज़ाहिर आहे त ईंदड़ हाज़िरी ते अगरि वकील बिरादरी न पेश थींदी त उन केस में जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वेंदो। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ केस जेको आहे हाई प्रोफाइल केस हुयो, जेको पाकिस्तान जी 5 अदालतूं आहिनि, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं जेको आहे हाई कोर्ट सखर, हैदराबाद हाई कोर्ट ऐं नौशर फिरोज़ जे एटीसी कोर्ट ऐं मीरपुर माथेलो जी अदालतुनि में हिननि जूं ॿुधणियूं थियूं आहिनि। ऐं हिन महिल ही जेको केस आहे दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में हलंदड़ आहे। ॿुधाए पियो वञे त हिन जेको आहे सो केस में हिन महिल ताईं 383 जेकियूं आहिनि उहे ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि ऐं हिन ॿिन्ही जेको आहे सो धुरियुनि तरफ़ां जेकी पंहिंजे शाहिद आहे उहे पेश कया विया आहिनि। शाहिदियूं बि मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं हीउ जेको फ़ैसिलो आहे हीउ फ़ैसिलो जेको आहे सो आख़िरी मरहले में केस जो जेको मरहलो उहो दाख़िल थी चुको आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ जंहिं वक़्तु हिन केस जी ॿुधणी थींदी आहे त दादू जी अदालत में सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया वेंदा आहिनि। ॿाहिरां ऐं अंदरि चौधारी जेको आहे सो सिक्योरिटी हाई अलर्ट कई वेंदी आहे। जी